पेगाम में सिंध न्यूज़ में भलीकार खबर शामिल कंदासीं पखो मां ज़ुल्फ़िकार अली भलो जी रिपोर्ट मौजूद। पखो में मज़हबी जमात इस्लाहुल फ़ुक़रा सिटी यूनिट पारां गुस्ताख़ी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भारत ख़िलाफ़ रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन हवाले सां जामे मस्जिद अल हुसैनी खां निकिता रैली में यूनिट सदर मोहम्मद इब्राहिम अल हुसैनी, सियासी अॻवान सरफराज़दीन इसरान, हाफ़िज़ वसीम अहमद, फ़कीर अब्दुल रसूल तेवणो, फ़कीर गुल हसन, नसीर अहमद हुसैनी समेत वॾी तादाद में मज़हबी कारकुन शिरकत कई। रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते हिकु ठहराउ पेश कयो वियो जंहिंमें आलमी इस्लाम मुल्कनि खे इल्तिजा कई वई त हू हुन मामले खे आलमी इदारनि ताईं पहुचाए गुस्ताख़ इंतहा पसंद मुल्क भारत सां बाइकाट करे राब्ता ख़त्म कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पेगाम में सिंध न्यूज़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ जंगल आया उन्हें से लानत का वजह इंशाल्लाह मुसलमानों के खिलाफ जारी किया लोड़ींदा और जनिक भी किया उन्हें लोड़ियो असांजो ईमान आहे असां हुकूमत खे मुतालबो था कयूं इंडिया के सभिनी खे घुराए मुल्क बदर कयो वञे। मुसलमान पैदा थिया आहियूं, इहा असांजी खुशनसीबी आहे ऐं इहो असांजो फर्ज़ आहे असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाले जी हिफ़ाज़त कयूं, उनजी रिस्पेक्ट जी हिफ़ाज़त कयूं ऐं असां हिकु दफ़ो न 100 दफ़ो न 1000 दफ़ा उन इंसान ते उन मुल्क ते उन एरिया ते लानत था विझूं। हुकूमत पाकिस्तान खे अपील था कयूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुंहिंजो ज़मीन किथे मरी वियो आहे जो हेॾी वॾी गुस्ताखी थी आहे। अरब मुल्क जेके न हथियार था रखनि न आइटम बम था रखनि अॼु उन्हनि बि हिंदुस्तान जी हुकूमत जो बाइकाट कयो वियो आहे। त मां पंहिंजे अॼु जे हुकुमराननि खे चवां थो त तव्हांजा ज़मीन किथे मरी विया हर मुसलमान